नाज़रीन हेडलाइन नासिर पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां रिवायत नाहिल की हुकूमत मुल्की मईशत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। कुछ भी थी वञे, सिंध जो अमन तबाह थियण न ॾिनो वेंदो। मकानी निज़ाम के कारो कानून चवंदड़नि जो मुंहुं कारो थी वेंदो। हैदराबाद में पीपल्स पार्टी के ट्रैक्टर मार्च के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंधियुनि, मुहाजिरनि, पंजाबियुनि, पठाणनि, बलोचनि, कश्मीरियुनि ऐं गिलगितनि समेत समूरनि क़ौमनि जा माण्हू पाण में भाइर ऐं भेनरूं आहिनि। पीपी चेयरमैन चयो त कराची में हिकु भेरो ॿिए लिसानी दफ़ेड़ कराइण जी साज़िश थी रही आहे, जंहिंखे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। मकानी निज़ाम बाबति ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़बरदस्त मकानी निज़ाम आंदो वियो आहे। मुखालिफ़नि खे आख़िर कहिड़ी तकलीफ़ आहे, अवाम के ठगनि जी साज़िश जो हिस्सो न बणजणु घुरिजे। पीपी चेयरमैन चयो त कराची में लिसानी दफ़ेड़ चाहींदड़ हक़ीक़त में मुल्क, सूबे ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंदनि जो कंहिं बि सूरत में साथ न ॾियनि। तब्दीली सरकार वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुकूमत ज़राअत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अॼु मुल्क जा हारी बुखो काटण ते मजबूर आहिनि। कुछ देर पहिरीं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रैक्टर्स हारी मार्च के खिताब कयो आहे। अवां खे आगाह कई पिया पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां रिवायत नाहिलनि जी हुकूमत मुल्की मईशत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। कुछ भी थी वञे, सिंध जो अमन तबाह थियण न ॾिनो वेंदो। मकानी निज़ाम के कारो कानून चवंदड़नि जो मुंहुं कारो थी वेंदो। हैदराबाद में पीपल्स पार्टी के ट्रैक्टर मार्च के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंधियुनि, मुहाजिरनि, पंजाबियुनि, पठाणनि, बलोचनि, कश्मीरियुनि ऐं गिलगितनि समेत समूरनि क़ौमनि जा माण्हू पाण में भाइर ऐं भेनरूं आहिनि। पीपी चेयरमैन चयो त कराची में हिकु भेरो ॿिए लिसानी दफ़ेड़ कराइण जी साज़िश थी रही आहे, जंहिंखे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। मकानी निज़ाम बाबति ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़बरदस्त मकानी निज़ाम आंदो वियो आहे। मुखालिफ़नि खे आख़िर कहिड़ी तकलीफ़ आहे, अवाम के ठगनि जी साज़िश जो हिस्सो न बणजणु घुरिजे। पीपी चेयरमैन चयो त कराची में लिसानी दफ़ेड़ चाहींदड़ हक़ीक़त में मुल्क, सूबे ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंदनि जो कंहिं बि सूरत में साथ न ॾियनि। तब्दीली सरकार वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुकूमत ज़राअत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अॼु मुल्क जा हारी बुखो काटण ते मजबूर आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर पहिरीं ट्रैक्टर हारी मार्च के खिताब कयो आहे। इन हवाले सां अवां खे आगाह कई पिया पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो रिवायतनि आइलनि जी हुकूमत मुल्की मईशत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। कुछ भी थी वञे, सिंध जो अमन तबाह थियण न ॾिनो वेंदो। मकानी निज़ाम के कारो कानून चवंदड़नि जो मुंहुं कारो थी वेंदो। हैदराबाद में पीपल्स पार्टी के ट्रैक्टर मार्च के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंधियुनि, मुहाजिरनि, पंजाबियुनि, पठाणनि, बलोचनि, कश्मीरियुनि ऐं गिलगितनि समेत समूरनि क़ौमनि जा माण्हू पाण में भाइर ऐं भेनरूं आहिनि। पीपी चेयरमैन चयो त कराची में हिकु भेरो ॿिए लिसानी दफ़ेड़ कराइण जी साज़िश थी रही आहे, जंहिंखे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। मकानी निज़ाम बाबति ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़बरदस्त मकानी निज़ाम आंदो वियो आहे। मुखालिफ़नि खे आख़िर कहिड़ी तकलीफ़ आहे, अवाम के ठगनि जी साज़िश जो हिस्सो न बणजणु घुरिजे। पीपी चेयरमैन चयो त कराची में लिसानी दफ़ेड़ चाहींदड़ हक़ीक़त में मुल्क, सूबे ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंदनि जो कंहिं बि सूरत में साथ न ॾियनि। तब्दीली सरकार वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुकूमत ज़राअत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अॼु मुल्क जा हारी बुखो काटण ते मजबूर आहिनि। आगाह कई अवां खे कुछ देर पहिरीं बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रैक्टर हारी मार्च के खिताब कयो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां रिवायत नाहिलनि जी हुकूमत मुल्की मईशत जो जनाज़ो कढी छॾियो आहे।
तब्दीली सरकार वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुकूमत ज़राअत जो बेड़ो मोड़े छॾियो आहे। अॼु मुल्क जा हारी बुको काटण ते मजबूर आहिनि।